दिल चयो दिल बर जो दीदार मूंखे घुर्जे थो। दिल चयो दिल बर जो दीदार मूंखे घुर्जे थो। जैसा मुझो प्यार आ सो यार मूंखे घुर्जे थो। जैसा मुझो प्यार आ सो यार मूंखे घुर्जे थो। दिल चयो दिल बर जो दीदार मूंखे घुर्जे थो। दिल चयो दिल बर जो दीदार मूंखे घुर्जे थो। जैसा मुझो प्यार आ सो यार मूंखे घुर्जे थो। जैसा मुझो प्यार आ सो यार मूंखे घुर्जे थो। दिल चयो दिल बर जो दिल ने माड़ी नाज कयो मूंखे वरी नाज कयो। दिल ने माड़ी नाज कयो मूंखे वरी नाज कयो। ना तो आज तानी हजो निर्वार मूंखे घुर्जे थो। ना तो आज सानी हजो निर्वार मूंखे घुर्जे थो। जैसा मुझो प्यार आ तो यार मूंखे घुर्जे थो। जैसा मुझो प्यार आ तो यार मूंखे घुर्जे थो। दिल चयो दिल बर जो ख्वाहिश पूरी करनी आहे गाल दिल जी मञणी आहे। ख्वाहिश पूरी करनी आहे गाल दिल जी मञणी आहे। ना तो आज सानी हजो निर्वार मूंखे घुर्जे थो। ना तो आज सानी हजो निर्वार मूंखे घुर्जे थो। जैसा मुझो प्यार आ सो यार मूंखे घुर्जे थो। जैसा मुझो प्यार आ सो यार मूंखे घुर्जे थो। दिल चयो दिल बर जो माशाल्लाह, वेरी नाइस, ज़बरदस्त। थैंक यू सो मच। अस्सलाम वालेकुम मुंहिंजा प्यारा प्यारा व्यूअर्स जिते भी आहिनि मूंखे ॾिसण वारा सिंध में सिंध खां ॿाहिरि सभिनी खे इकराली जो सलाम ऐं हिन सिंध टीवी जे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम सिंध म्यूज़िक में तव्हां सभिनी खे भलीकार।
ऐं हिन सां गॾु ई असां पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआत कंदासीं त मां आहियां तव्हांजी होस्ट इकरा अली ऐं मूंसां गॾु मौजूदु आहिनि शिराज अली मीरा अली ऐं उमेद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदो अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु आहियूं अल्लाह ताला तव्हांखे सभिनि खे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे जिते बि आमीन, हुजो आमीन। ख़ुशि हुजो आबाद हुजो अल्लाह साईं सां इहा ई दुआ आहे त सभिनि खे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे पंहिंजी रहमत जो सायो असां सभिनी जे मथां बणाए रखे इलाही आमीन। आमीन आमीन जी शिराज तव्हां ॿुधायो कीअं आहियो ठीकु आहियो मां बिल्कुलु ठीकु आहियां इकरा तव्हां ॿुधायो कीअं आहियो ख़ुशि आहियो शोभी भाई आप कैसे हैं अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह माशाल्लाह जीअं त तव्हांखे पहिरियां बि अर्ज़ु कयो आहे त असां जॾहिं बि सिंध म्यूज़िक जे मंच ते अची वेंदा आहियूं ऑटोमेटिकली असांजी तबियतूं बि सही थी वेंदियूं आहिनि एनर्जी बि अची वेंदी आहे वाइब्स बि मैच थी वेंदियूं आहिनि माशाल्लाह सां ऐं इकरा जी ॻाल्हि कजे तमामु प्यारी थी लॻे हमेशह वांगुरु माशाल्लाह सां ऐं डे बाय डे इंक्रीज़ थी करे ब्यूटी में बि सिंगिंग में भी होस्टिंग में भी माशाल्लाह तो एप्रिसिएशन थैंक है यू सो तुम्हारे लिए मच थैंक यू सो मच और शोभी भाई आप कैसे हैं आपकी तबीयत ठीक है शोभी भाई तो ग्रेट है भाई जबरदस्त। ऑलवेज बी ग्रेट तो नाज़रीन हमेशा वांगुर तव्हां ख़बर आहे त असां सां हिकिड़ा तमामु प्यारा गेस्ट मौजूदु हूंदा आहिनि सिंगर हूंदा आहिनि जिन खां काफ़ी कुझु सिखण जे लाइ बि मिलंदो आहे माशाल्लाह सां नयूं नयूं शयूं असांखे ॿुधाईंदा आहिनि त हिन वीक बि ऐं हिन ॾींहुं बि असां सां गॾु हिकिड़ा तमामु प्यारा ख़ूबसूरत गेस्ट मौजूदु आहिनि तमामु प्यारी आवाज़ जा मालिक आहिनि पंहिंजे वटि पाण आहिनि त घणी तव्हांखे देरि न कराईंदासीं मां चवां थो हिकिड़ा त ब्रेक वठे त हुन खां पोइ तव्हांखे सिंगर सां इंट्रोड्यूस करायूं तव्हांखे गेस्ट सां मिलाईंदासीं त वक़्तु आहे हिकिड़े ब्रेक जो अचूं था हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ केॾांहुं न वञो असां सां गॾु हुजो वेलकम बैक नाज़रीन सिंध म्यूज़िक में अव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चऊं पिया जीअं त हमेशह वांगुरु तव्हांखे ख़बर आहे त सूमर ऐं अंगारो शाम 4 खां 6 बजे ताईं लाइव असांजो प्रोग्राम हलंदो आहे सिंध टीवी ते माशाल्लाह जंहिंमें ख़ूबसूरत तमामु प्यारी आवाज़ जा मालिक गेस्ट हूंदा आहिनि असां वटि सिंगर्स हूंदा आहिनि माशाल्लाह जेके लाइव महफ़िलूं बि कंदा आहिनि प्लेबैक सिंगर्स हूंदा आहिनि माशाल्लाह सां सेलिब्रिटीज़ हूंदा आहिनि त अॼु बि असां सां गॾु हिकिड़ो तमामु प्यारो तमामु ख़ूबसूरत नौजवान आवाज़ मौजूदु आहे माशाल्लाह सां लाइव परफॉर्मर आहिनि त घणी तव्हांखे देरि न कराईंदासीं अॼु जे गेस्ट सां तव्हांखे इंट्रोड्यूस कराईंदासीं असां सां गॾु मौजूदु आहिनि गुलज़ार अली साहब जी गुलज़ार भाउ अस्सलाम वालेकुम तव्हांजो ठीकु आहियो खैर आहे साईं तव्हां ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक करम दुआ कीअं थी हले ज़िंदगी बस शुक्र अल्हम्दुलिल्लाह बहितरीन आहे माशाल्लाह माशाल्लाह शुक्र अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे आबाद रखे सिंध म्यूज़िक में तव्हांखे भलीकार कयूं था ऐं ॾाढो सुठो लॻो तव्हां असांजे प्रोग्राम में आयो ऐं ॿियो असांखे कहिड़ो गीत ॿुधाईंदो तव्हां गीत हाणे तव्हांखे मेहर अली साईं जी काफ़ी ॿुधाईंदासीं अच्छा पोइ वरी अॻिते ठीकु आहे साईं जी औलाद खे जनी भायो घटि पाड़ू तै पली तजूं तू परवर धणी पटे पाड़ू तै पली तजूं तू परवर धणी पटे ओ हाणे खफो ऐं खफत जो लादुन कीन लतीफ़ चे ओ किथे मेरे अली किथे तेरी सना किथे मेरे अली किथे तेरी सना गुस्ताख अखियां किथे जालड़ियां किथे मेरे अली किथे तेरी सना किथे मेरे अली किथे तेरी सना गुस्ताख अखियां किथे जालड़ियां किथे मेरे अली किथे तेरी सना किथे मेरे अली किथे
अज सिकम पिरिया दीवा धेरी अज सिकम पिरिया दीवा धेरी तू दिली उदास बनेरी तू दिली उदास बनेरी लू विच शौक शंगेरी लू विच शौक शंगेरी अज नैना लाइया नैना लाइया तू करिया मेरे अली किथे तेरी सना किथे मेरे अली किथे तेरी सना गुस्ता गखियां किथे चालड़िया किथे मेरे अली किथे तेरी सना किथे मेरे अली किथे तेरी सना मुख चंड बदर शैशानी मुख चंड बदर शैशानी मथ चमके लाट नूरानी मथ चमके लाट नूरानी कारी जुल्फ ते अख मस्तानी कारी जुल्फ ते अख मस्तानी चिट्टे दंत मोती जाए दंत मोती जा हर लड़िया किथे मेरे अली किथे तेरी सना किथे मेरे अली किथे तेरी सना गुस्ता गखियां किथे जा लड़िया किथे मेरे अली किथे तेरी सना तेरी सना ऐसी सूरत मैं जाना था इस सूरत मैं जाना खा हो जाना खा के जाने जहाना खा जाना खा के जाने जहाना खा सचिया खा तेरा बुद्धि शाना खा सचिया खा तेरा बुद्धि शाना खा जिसे शाने तू शाना शाने तू शाना सब बनिया किथे मेरे अली किथे तेरी सना किथे मेरे अली किथे तेरी सना गुस्ता गखियां किथे जालड़िया किथे मेरे अली किथे तेरी सना किथे मेरे अली किथे तेरी सना माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त किथे तव्हां माशाल्लाह मौला अली सलाम जो एॾो सुठो गीत ॿुधायो आहे माशाल्लाह मनकबत ॿुधाई माशाल्लाह सां ऐं तमामु सूफ़ी कलाम आहे तमामु प्यारो कलाम आहे असां काफ़ी जॻहियुनि ते असां पाण बि पढ़ियो आहे ऐं सुठी शइ ॿुधाई था स्टार्टिंग में माशाल्लाह सां कॉलर्स मौजूद आहिनि असां सां अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी अदी किथां था ॻाल्हायो केरु था ॻाल्हायो शहदादपुर खां आमना भट्टी जी आमना छा हाल आहे तव्हांजो ठीकु आहियो जी ठीकु आहे हिकिड़ो होल्ड था करायो जी तव्हां तमामु घणो होल्ड था करायो असांखे जी अदी असल में लाइव प्रोग्राम आहे इन जे करे असां विसरी थो वञे त तव्हां सां छा ॻाल्हायूं अच्छा न काई ॻाल्हि न आहे थी वेंदो आहे इंसान लाइव प्रोग्राम तो हले न
जी 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 बिल्कुल पोइ असां छा कयूं असांखां त पोइ विसरी थो वञे न तव्हांजी तारीफ़ करणी हुई अदा शिराज जी ऐं तव्हांजो गेस्ट शोभी भाई महिरबानी तमामु होती महिरबानी महिरबानी बहितरीन आहे तव्हांजो प्रोग्राम महिरबानी बिल्कुल बिल्कुल महिरबानी तव्हांजो शो एंजॉय अॼु बसि तव्हां पाण पंहिंजी पसंदि सां कुझु असांखे ॿुधाइजो लास्ट में छो जो हाणे मूंखां जाइ में विसरी वियो मुंहिंजी अम्मी कोई सॉन्ग चयो हुयो शायदि पुराणो हुयो अच्छा अच्छा ऐं तव्हां वरी रूम बि ॿिए में था चओ न वञो ॿिए रूम में वञो असां चओ था टीवी जो वॉल्यूम घटि कयो असां ईअं त चऊं ॿिए रूम में न न वञो पोइ अम्मी नथी करे न अदा अच्छा चलो अल्लाह ख़ैर कंदो असां न चवंदासीं तव्हांखे त जी बसि टीवी तव्हां बंदि कयो पंहिंजे हिसाब सां कुझु असांखे ॿुधाइजो ज़रूरु ॿुधाईंदासीं अदी प्रोग्राम ज़रूरु तमामु ॿुधाईंदासीं सुठो आहे ज़रूरु ॿुधाईंदासीं महिरबानी 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 अदा हेलो जी 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 हा मुंहिंजी सिस्टर तव्हां सां ॻाल्हाईंदी जी 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 ॻाल्हायो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम छा हाल आहे ख़ुशि आहियो तबियत सही आहे जी अदी बिल्कुलु ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह इकरा बि मूंसां गॾु मौजूदु आहे जी जी अस्सलाम अदीकरा वालेकुम। तव्हां ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक ठाक हा तव्हांजी पर्सनैलिटी ॾाढी सुठी आहे तव्हां ॿिन्ही जी अदा इकरा ऐं Thank अदा you। शिराज जी अदा इकरा ऐं अदी शिराज जी ॾाढी पर्सनैलिटी सुठी आहे माशाल्लाह सां महिरबानी ख़ुशि हुजो अदी महिरबानी तव्हांखे गीत ॿुधाईंदासीं इंशाल्लाह जो घर ॾाढो शौक़ सां ॾिसंदा आहियूं असां इहो शो ॾाढो महिरबानियूं महिरबानियूं तव्हांजूं तव्हांजी इन प्यार मुहबत सां ई असां इहो प्रोग्राम कंदा आहियूं ऐं जी असांखे हा। सुठो लॻंदो आहे तव्हां बिल्कुलु। असांखे कॉल करे असांजी तारीफ़ कंदा आहियो जी हा न तव्हां तारीफ़ जे लाइक़ु आहियो माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह ॾाढी सुठी होस्टिंग आहे तव्हांजी थैंक यू महिरबानी अदी महिरबानी तारीफ़ हुन ख़ुदा जी आहे ऐं तव्हां बि ख़ुशि हुजो बिल्कुलु ऐं आबाद हुजो महिरबानी तव्हांजो हा जी जी थैंक यू इंशाल्लाह गीत ॿुधाईंदा तव्हांखे जी, एंड में इंशाल्लाह। हा ॿुधाईंदासीं हा ठीकु आहे महिरबानी ओके जी अदा गुलज़ार बा जी साईं माशाल्लाह तव्हां तमामु प्यारो सूफ़ी कलाम ॿुधायो ऐं तव्हां सां कुझु गुफ़्तगू थी न सघी उथंदे इकरा साहिबा चयो त कुझु तव्हां खां ॿुधूं माशाल्लाह सां सुठी ॻाल्हि ऐं तव्हांजो मतिलबु कहिड़े शहर खां बिलोंग कंदा आहियो तव्हां असांजो ॻोठु हाकिम शाह पट वारो कंबर शिदाद कोट अच्छा 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 तव्हां उतां बेसिकली ऐं तव्हां सिखिया किथां वरिती आहे सिखिया मूं वरिती उस्ताद लियाकत अली भुट्टो अर्ज़ी भुट्टे खां अच्छा जी बाबा माशाल्लाह माशाल्लाह त माना बचपन खां ई शौक़ु आहे तव्हांजो घरानो आहे या पाण ई न पंहिंजी मर्ज़ी? पंहिंजो ई शौक़ु हुयो बसि ईअं अच्छा 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 सही सही काफ़ी सारा खोड़ सारा एल्बम बि कया हूंदा तव्हां न एल्बम फ़िलहालु अञा न अच्छा कया लाइव सिंगर आहियो तव्हां जी जी माशाल्लाह सां बहितर उमेद आहे इंशाल्लाह कंदासीं ज़रूरु पहिरियों न पहिरियों गीत तव्हां कहिड़ो ॻायो हुयो जी बाबा जॾहिं तव्हां स्टार्ट कयो सिंगिंग करणु त सभिनी खां पहिरियां कहिड़ो गीत ॻायो हो तव्हां पहिरियां गीत ॻायो हुयोसीं त अलाह मुंहिंजो वेड़ो वरी वसाईंदो ओ मूंसां माशाल्लाह मुंहिंजो तव्हां ॻायो साईं पहिरियां? मिलाईंदो न ॻायल हुयो उस्ताद शमन अली जो हा अच्छा अच्छा जी, जी, मां उहे जी। चवां असां वरी पंहिंजे शौक़ सां इकरा तव्हांखे इहो बि चए तव्हांजो पंहिंजो गीत को पंहिंजो गीत हा हा पंहिंजो गीत मूं ॻायो हुयो पंहिंजो लिखियलु पर्सनल हा मतिलबु जेको पंहिंजो ऑफिशियली सॉन्ग हूंदो आहे अच्छा पंहिंजो मूं ॻायो त मूंखों विछड़ी न चलो ख़ैर आहे ख़ैर आहे थोरो यादि नथो अचे हा बाद में ॿुधाईंदव जेका तव्हांजी पंहिंजी कंपोज़िशन जी 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 छो जो असां त इहा कोशिशि कंदा आहियूं त असां क्रिएशन पंहिंजी कयूं मां पाण जेके बि तक़रीबन सॉन्ग्स आहिनि मुंहिंजी पंहिंजी हुन में कंपोज़िशन आहे जी जी ऐं शाइरी बि कंहिं हद ताईं मां करे सघंदो आहियां छो जो शाइरी जी मूंखे एतिरी नॉलेज तव्हां त साईं हाणे रागी घराणे जा आहियो था न साईं मुंहिंजो पंहिंजो शौक़ु बि आहे बिल्कुलु उहा हक़ीक़त आहे बिल्कुलु सुठी ॻाल्हि आहे जी बहितरीन जी सुठी ॻाल्हि आहे जी कॉलर मौजूदु आहिनि अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी अदा छा हाल आहे ठीकु आहियो किथां था ॻाल्हायो केरु था ॻाल्हायो मां बदरदीन नगर जो रानीपुर शहर खां ॻाल्हायां पियो राणीपुर खां बदरदीन साहब था ॻाल्हाइनि जी हा जी 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 अदा कीअं आहियो ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो सर बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु तव्हांखे कीअं पिया लॻूं ख़ुशि पिया लॻूं न टीवी ते माशाल्लाह माशाल्लाह ॿई हीरो पिया लॻो माशाल्लाह ऐं तव्हां सिंध टीवी जे प्रोग्राम खे 4 चंड हणी छॾिया आहे न महिरबानी महिरबानी तव्हांजो जोड़ी जेका आहे बहितरीन ऐं फनकार बि बहितरीन माशाल्लाह थैंक यू बिल्कुलु महिरबानी अदा महिरबानी तव्हांजी जोड़ी सलामत रखे आमीन खूबसूरत चेहरा खूबसूरत अदायगी खूबसूरत नज़रूं सिंध वासियुनि जे लाइ ख़ासि मौक़ो आहे माशाल्लाह जी जी बिल्कुलु बिल्कुलु जी सर बिल्कुलु फरमाइश करणु चाहींदो पंहिंजी पसंदि जो को कलाम ॿुधाइण त महिरबानी जी जी ज़रूरु ज़रूरु ॿुधाईंदासीं ज़रूरु ॿुधाईंदासीं वॾी वॾी महिरबानी माशाल्लाह ॿियो चकर हिकिड़ा खे कंहिं सर चयो आहे कंहिं अदा चयो आहे ऐं सुठी सुठी ॻाल्हि आहे जी अदा गुलज़ार बा जी साईं हा त मां इहो बि चवणु चाहियां त
मतलब कंहिं प्लेटफॉर्म ते या कंहिं कंपनी में तव्हां कमु कयो आहे या पंहिंजी ज़ाती तव्हांजो न कमु आहे? फ़िलहाल ईअं ॿाहिरि फ़िलहाल कमु कयो अच्छा आहे। लाइव परफॉर्मर आहे, मतलब लाइव महफ़िलियूं तव्हां कंदा जी आहियो? जी फ़िलहाल सही, अञा सही। कंपनियुनि ते न पुॻा आहियूं। न इंशाल्लाह ज़रूरु पुॼंदव। ॾिसो महिनत अहिड़ी शइ आहे, महिनत तव्हां लगातार कंदव कंटिन्यूअसली। हालांकि ॾिसो मां पाण हिकिड़े तव्हां ॻाल्हि कई त मां घराणे सां मुंहिंजो वाबस्तगी आहे, पर मां कॾहिं इहा कोशिशि न कई आहे। मां चयो यार पंहिंजी महिनत पाण कयो त हुन में मज़ो बि आहे, असांजा वॾा बि ख़ुशि आहिनि हिन ॻाल्हि खां, उस्ताद बि ख़ुशि आहिनि। बिल्कुलु, तव्हांजा फैंस बि हूंदा, तव्हां माशाल्लाह सुठी सिंगिंग कंदा आहियो। जी बाबा थी सघे हूंदा। न बिल्कुलु हूंदा, बिल्कुलु हूंदा साईं। बिल्कुलु तव्हांखे न पसंदि कॾहिं करण को वारो। अहिड़ो फैन हुजे जेको तव्हां सां मिलियो हुजे ऐं तव्हांखे चयो हुजे त तव्हांजी आवाज़ असांखे वणंदी आहे, त तव्हांखे ख़ुशी त थींदी हूंदी। थींदी हाणे इहा कहिड़ी ॻाल्हि आहे, बिल्कुलु, सारी ॻाल्हि आहे। बिल्कुलु। तारीफ़ कंहिंजी कबी आहे त उनजी दिलि ख़ुशि थींदी। बिल्कुलु अच्छा बिल्कुलु फैंस जी ॻाल्हि कई इकरा, त हिकु माना कंहिं आर्टिस्ट जा या कंहिं सेलिब्रिटी जा खोड़ सारा फैंस हूंदा आहिनि। मां इहो चवंदो आहियां यार 100 मां को हिकिड़ो माण्हू बि तव्हांजी दिलि सां इज़त करे थो या दिलि सां तव्हांखे ॾाढी मञे थो ख़ुशी न तव्हांजे थींदी कम खे, त इहा बि वॾी कामयाबी आहे। बिल्कुलु बिल्कुलु त उन हिक खां तव्हां 100 छा करोड़ फैंस माणींदव इंशाल्लाह। बस पंहिंजी महिनत कयो, इंशाल्लाह। असांजी इहा ई दुआ आहे तव्हां सां। ब्रेक ते अचो इकरा। जी वक़्तु आहे हिकिड़े ब्रेक जो, अचूं था हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ, केॾांहुं न वञो, असां सां गॾु हुजो। वेलकम बैक नाज़रीन, सिंध म्यूज़िक जे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम में तव्हां सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार कयूं था ऐं उमेदु आहे तव्हां असांजो प्रोग्राम इंजॉय कंदा हूंदो। असां बि ॾाढो इंजॉय था कयूं। असां सां गॾु ॾाढो ख़ूबसूरत गेस्ट मौजूदु आहे, गुलज़ार अली। गुलज़ार अली, ऐं उन सां खोड़ सारी कचहरी बि हाणे कंदासीं असां ऐं कंटिन्यू कंदासीं प्रोग्राम खे। जी गुलज़ार अली साहब। अच्छा तव्हां सां गॾु तबला नवाज़ साहब आहिनि, माशाल्लाह उन्हनि जो तारुफ़ तव्हां पाण करायो। जी उहो मोहम्मद अली। मोहम्मद अली जी बाबा जी माशाल्लाह तमामु प्यारो प्ले था करनि तव्हां सां। अच्छा तव्हां सां गॾु हूंदा आहिनि जी महफ़िल में? बसि हूंदा आहिनि, इलाइक़े में आहियूं मिड़ी हिक ॿिए सां उथण माना महफ़िल में गॾु तव्हांजी हिकिड़ी टीम है जीअं हूंदी है। बिल्कुल बिल्कुल होंगी। सही है सही है। शोभी भाई कैसे हैं आप? आज आपकी तरफ आते हैं, कुछ आपसे गुफ्तगू करेंगे। मज़ेदार, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। और मैं ये कहूँगा कि सिंध म्यूज़िक का जो प्रोग्राम है जी वो मुझे, मैं बहुत सारे शोज़ करता हूँ जी, और मुझे बड़ा मज़ा आता है एक ये प्रोग्राम करने का, क्योंकि ये टोटली एक म्यूज़िक का म्यूजिक का प्रोग्राम। म्यूज़िक के लोग हैं। फिर आप यहाँ मौजूद हैं, आते ही ऐसा कलाम होता है माशाल्लाह 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 शुरू में ही कि आदमी रिफ़्रेश हो जाता है बिल्कुल। और जो हमारे गेस्ट हैं वो बेइंतहा सुरीले हैं और मुझे बड़ा फ़ख्र है अपने लोगों का, अपने सिंध के लोगों का, कि कोई भी बगैर सीखा हुआ नहीं है म्यूज़िक। माशाल्लाह ये बात तो है। तो बड़ी खुशी होती है, बहुत खुशी होती है जब कोई भी आता है, चाहे वो असल में फ़नकार तो छोटा बड़ा होता नहीं है, जी हाँ बिल्कुल, क्योंकि हर फूल अपनी खुशबू अलग देता है। जी ये कहना बहुत गलत होगा कि छोटा या बड़ा, बस ये कि किसी को रब ने ज़्यादा शोहरत दी, किसी को कम दी है। लेकिन मुझे सबसे ज़्यादा बेइंतहा खुशी ये होती है कि हमारे सिंध में, सिंध धरती पे जितने भी लोग हैं, जितने भी म्यूज़िक का काम करने वाले लोग हैं, वो शुक्र है कि सीखे हुए हैं जी। तो हमें बड़े फ़ख्र से, हम कहीं भी जाते हैं, ओवरसीज़ जाते हैं, घूमने जाते हैं, बाहर जाते हैं, तो ये बड़ी एक इम्प्रेसिव बात होती है, बड़ी जैसे कहते हैं रिप्रेजेंट करने वाली बात होती है, और उसमें सिंध धरती के लोग ज़्यादा होते हैं। जी हाँ जी राज भाई मज़ेदार। माशाल्लाह माशाल्लाह शोभी भाई बहुत अच्छी बातें कही आपने और वाकई ऐसा है। कॉलर्स मौजूद आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी अदा केरु था ॻाल्हायो, किथां था ॻाल्हायो? आऊं डॉक्टर मुस्तफ़ा जो ॻाल्हायां फ्रॉम इस्लामाबाद। डॉक्टर हमसफ़ा जो डॉक्टर मुस्तफ़ा फ्रॉम इस्लामाबाद। सॉरी जी जी डॉक्टर साहब छा हाल आहे, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अञा पढ़ाई के लिए डॉक्टर फुल कोन आया हूं। माशाल्लाह अच्छा माशाल्लाह सुठी चलो ॻाल्हि आहे। दुआ कयूं था तव्हांजी पढ़ाई मुकमल थी वञे, जल्द सां जल्द असां जहिड़नि जो इलाज कयो तव्हां। जी जी आऊं फ्रॉम मिरपुर खां आहियां, सिंध खां। जी जी पर आऊं हिते पढ़ाई लाइ करे आयो आहियां इस्लामाबाद में। माशाल्लाह। जी ऐं मुंहिंजे घर वारनि मूंखे कॉल कई हुई। अच्छा जी जी आवाज़ कटजे थी। आवाज़ कटजे थी तव्हांजी। आऊं चवां पियो त मुंहिंजे घर जी आऊं चवां उन्हनि मूंखे चयो त तव्हांखे कॉल करियां। महिरबानी होता महिरबानी। जी जी महिरबानी। का फरमाइश करणु चाहींदव? प्रोग्राम एंजॉय कयो था असांजो? माशाल्लाह तव्हांजो सेट जाम सुठो आहे ऐं तव्हां बि जाम कॉन्फिडेंस आहियो। थैंक यू सो मच। महिरबानी महिरबानी होता साईं, वॾी वॾी महिरबानियूं। स्टूडेंट्स हैं शोभी भाई, डॉक्टर साहब हैं, अभी बने नहीं है लेकिन क्वालिफिकेशन उनकी जारी है इस्लामाबाद से। इंशाल्लाह जल्दी बन जाएंगे। अल्लाह साईं तव्हांखे जल्द सां जल्द डॉक्टर ठाहे, असांजी इहा दुआ है। तो जी शोभी भाई आपसे गुफ्तगू हो रही थी, माशाल्लाह सिंध म्यूज़िक के हवाले से बातें हो रही थी, आप कह रहे थे कि बिल्कुल बिल्कुल। और जो हमारा कल्चरल म्यूज़िक है जी वो भी यकीन माने के बगैर तालीम के, यानी बगैर सीखे हम उसको नहीं कर सकते। जी हाँ। तो जो मैं ये कह सकता हूँ कि जो हमारे म्यूज़िक के आबा और अजदाद हैं, जी हाँ। उन्होंने हमें बहुत सीख
और बहुत अच्छा म्यूज़िक प्रेजेंट किया है हमारे लिए, जी जो हाँ। हम आज तक उसको सीखने की कोशिश ही करे चले जा रहे हैं। ऐसा ऐसा काम है शिराज भाई। बिल्कुल, आप बिल्कुल। तो खैर हैं ही माशाल्लाह से, आपकी आवाज़ सुनता हूँ मैं खुद भी थोड़ा मैं सा खुद गाने सीख रहा हूँ शोभी भाई, आपसे रोजाना कुछ ना कुछ सीखने को मिलता है जब भी हम शो करते हैं। और हमारे बड़ों ने हमें यही कहा है कि बेटा कभी भी ये मत सोचना कि आप सीख चुके हो या तव्हां मुकम्मल आयो, कॾहिं बि न। तव्हांखे माना क़बर ताईं सिखियणी आहे। बेशक। ऐं मौसीक़ी त अहिड़ी शइ आहे त उनजी माना उहो समुंड आहे, उहो दरिया आहे, जेतिरो तव्हां अंदरि घिरंदा वेंदव तेतिरो डीप आहे हुन में। तव्हां सिखणो आहे, कॾहिं ईअं न आहे चवणो त बाबा असां सिखियल न आहियूं। न ईअं न त थींदो। असांजी इहा ई कोशिशि हूंदी आहे सिखूं। ऐं जेके मुंहिंजा नौजवान भाइर आहिनि, जेके यंगस्टर आहिनि, उन्हनि सां बि इहो ई मुंहिंजो पैगाम आहे त सिखिया वठो। मौसीक़ी जे हवाले सां जेके बि असांजा दोस्त ॿाहिरि आहिनि त मुकमल सिखिया वठी करे कोशिशि कयो त पंहिंजी क्रिएशन कयो त हुन में मज़ो बि ईंदो। गुलज़ार भाउ असां सां मौजूदु आहिनि। गुलज़ार भाउ तव्हां खां गीत ॿुधंदासीं, कहिड़ो गीत ॿुधायो पिया हींअर? साईं गीत पीर महबूब शाह जो आहे त गज़ल गीत मुंहिंजा ज़मानो पियो ॻाईंदो, मरी मां जे ईंदुसि त तोखे केरु भाईंदो। वाह साईं वाह, वाह साईं वाह। पिरी तुंहिंजो प्यार आहे माखी अखां बि मिठो, हरदम हुज मूंसां तूं कुर्बदार कठो, हूं असरार ॾिठो सुणा तुंहिंजी सूरत में। हे गज़ल गीत मुंहिंजा ज़मानो पियो ॻाईंदो, गज़ल गीत मुंहिंजा ज़मानो पियो ॻाईंदो। मरी मां जे वींदुसि, मरी मां जे वींदुसि, तोखे केरु भाईंदो, तोखे केरु भाईंदो। गज़ल गीत मुंहिंजा ज़मानो पियो ॻाईंदो, गज़ल गीत मुंहिंजा ज़मानो पियो ॻाईंदो। मरी मां जे वींदुसि, मरी मां जे वींदुसि, तोखे केरु भाईंदो, तोखे केरु भाईंदो। गज़ल गीत मुंहिंजा ज़मानो पियो ॻाईंदो, गज़ल गीत मुंहिंजा ज़मानो पियो ॻाईंदो। अजायो सुनते करी थो तू बावर, अजायो सुनते करी थो तू बावर। अजायो सुनते करी थो तू बावर, अजायो सुनते करी थो तू बावर, अजायो सुनते करी थो तू बावर। इहो हुस्न तो सा सदा न निभाईंदो, इहो हुस्न तो सा सदा न निभाईंदो। मरी मां जे वींदुसि, मरी मां जे वींदुसि, तोखे केरु भाईंदो, तोखे केरु भाईंदो। गज़ल गीत मुंहिंजा ज़मानो पियो ॻाईंदो, गज़ल गीत मुंहिंजा ज़मानो पियो ॻाईंदो। दुनिया में धोखो आ धोखे जी यारी, दुनिया में धोखो आ धोखे
के जियारी कंदई प्यार पहिरा पो हर को भुलाई दो कंदई प्यार पहिरा पो हर को रुलाई दो मरी माँ जबी तुसी मरी माँ जबी तुसी तोखे केर भाई दो तोखे केर भाई दो गज़ल गीत मुंहिंजा ज़मानो पियो ॻाईंदो गज़ल गीत मुंहिंजा ज़मानो पियो ॻाईंदो है चवई पीर सच थो संभाले तू हल जा 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 आ महबूब तुझो तुझो पियो सदाईंदो आ महबूब तुझो तुझो पियो सदाईंदो मरी माँ जबी तुसी मरी माँ जबी तुसी तोखे केर भाईंदो तोखे केर भाईंदो गज़ल गीत मुंहिंजा ज़मानो पियो ॻाईंदो गज़ल गीत मुंहिंजा ज़मानो पियो ॻाईंदो माशाल्लाह वेरी नाइस ज़बरदस्त ज़बरदस्त पहिरियां मां वरी बीट जॾहिं शुरू थी त तव्हां चयो न गज़ल गीत मुंहिंजा ज़मानो ॻाईंदो मां वरी थोरो डांस पियो कयां पोइ वरी मरण जो ज़िक्र आयो त मां चुप थी वियुसि मां चवंदा त वाकई तमामु प्यारी शइ आहे ऐं हक़ीक़त आहे कुझु बि न रहंदो कुझु बि सभु फानी आहे बेशक अच्छा त गुलज़ार भाउ तव्हां कॾहिं खां स्टार्ट कयो माना केतिरो टाइम थी वियो आहे तव्हांखे प्रोफेशन में मूंखे टाइम घणो थियो आहे पर हिन शइ खे टाइम घटि ॾिनो आहे अच्छा मां तव्हां कहिड़े टाइम जी ॻाल्हि था कयो मां कहिड़े टाइम जी ॻाल्हि थो तव्हां हिन मौसीक़ी जी ॻाल्हि मौसीक़ी जी ॻाल्हि था कयो न केतिरो टाइम थी वियो इनखे तक़रीबन 15 साल थिया आहिनि मूंखे हिन शौक़ में अच्छा लेकिन टाइम हिन शइ खे घटि ॾिनो आहे बिल्कुलु अच्छा पोइ 15 साल तव्हां छा कयो आहे मसरूफ़ियत आहे बसि ॿिया बि ज़माने जा घणा ई कमकार कम त हलंदा रहंदा अच्छा अच्छा माना तव्हां इहो त चवणु चाहियो त मसरूफ़ियात जी वजह सां मौसीक़ी खे टाइम घटि थो मिले तव्हांखे। कोशिशि कयो यार जेतिरो ॾेई सघे ओतिरो घटि आहे न हीअ शइ त वरी मां पहिरियां बि अर्ज़ु कयमि त समुझ हिन में त जॾो तरूं बिल्कुलु हिन जो तव्हां स्पेसिफिक टाइम ठाही छॾियो जीअं मुंहिंजी रुटीन आहे जी ऐं मां कोशिशि कंदो आहियां त 2 कलाक पंहिंजी रियाज़त खे ॾियां वाह वाह डेली इहो आहे त असां सां बि इहे ई ॻाल्हियूं आहिनि कुझु स्टडी बि हले थी हुन सां गॾु ॿिया के कमकार हूंदा आहिनि त हुनजे करे कॾहिं कॾहिं न ॾेई सघंदा आहियूं कॾहिं हफ़्तो बि गुज़री वेंदो आहे पर उन शइ बि हिकिड़ी वरी लॉस आहे चवंदा आहिनि बाबा जेकर रियाज़त हिकु ॾींहुं तव्हां मिस कंदव न तव्हांजा 10 ॾींहं मिस थी वेंदा अहिड़ी शइ आहे रियाज़त बसि असांखे त वरी ज़ाहिर ॻाल्हि आहे वरी तव्हांजे माहौल जीअं असांजे जो ॾींहुं राति जो फ़र्क़ु आहे साईं ठाहिणो पवंदो आहे जो असांजो ॿियो सिस्टम आहे तव्हांजो ॿियो सिस्टम आहे तव्हांजो घर में बि सिस्टम आहे मुंहिंजो घर में न आहे मां स्टूडियो पंहिंजो ठाहियो आहे सर आयो आहे पर तव्हांजो वाल साहिबु पाण माशाल्लाह क्या बात जी मां त फैन आहियां हुनजो अच्छा माशाल्लाह उन्हनि जो त सभी फैन आहियां हुननि जो बिल्कुलु मूंखे त वॾी हिकिड़ी दिलि जी हसरत आहे जेकर मां उस्ताद सां मिलां हली कॾहिं अच्छा इंशाल्लाह ज़िंदगी रही सही सही वॾी हिकिड़ी दिलि जो शौक़ु आहे त उस्ताद सां कॾहिं इंशाल्लाह बल्कि मां हिते ई उस्ताद साईं खे अर्ज़ु कयां थो बाबा साईं त गुलज़ार भाउ असांजो तमामु प्यारो सिंगर आहे नौजवान आहे अहिड़ा खोड़ सारा नौजवान आहिनि जेके तव्हां सां मिलण था चाहिनि ऐं मां हक़ीक़त ॿुधायां त उन्हनि वटि टाइम न हूंदो आहे हक़ीक़त मां मुंहिंजो बि उन्हनि सां मुलाक़ात तमामु घटि थी सघंदी आहे त कॉलर्स असां सां मौजूदु आहिनि अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम रहमतुल्लाहि व बरकातहू अल्लाह हाजी साहब कीअं आहियो ख़ुशि आहियो मां तव्हांखे सुञाणे वरितो बाबा ख़ैर ख़ैर माशाल्लाह माशाल्लाह अल्लाह साईं ख़ुशि रखेव आमीन इलाही आमीन तव्हांखे बि अल्हम्दुलिल्लाह तव्हां सदाईं ख़ुशि हुजो असां प्रोग्राम ॾिसूं था वेठा जी जी बिल्कुलु तव्हां हमेशह ई ॾिसंदा आहियो तव्हांजी मोहबत आहे तव्हांजी दुआऊं आहिनि असांखे बाबा असांखे कलाम जा पाण ॿुधाए या उस्ताद गुलज़ार खे चओ उहो ॿुधाए हाँ गुलज़ार भाभी ॿुधाईंदो असां बि ॿुधाईंदासीं शुरू भाई फरमाइश थो कयां या ॿुधाइणी पवंदई कल्ह बि मुंहिंजी जवाल कटे विया तुंहिंजी मोबाइल कहिड़ो गीत आहे साईं कहिड़ो हाजी साहब कहिड़ो गीत आहे मूंखे खिलण ई यार तुंहिंजो वणे थो मूंखे खिलण ई यार तुंहिंजो वणे तुंहिंजे खिलण त मूंखे मारे छॾियो आहे माशाल्लाह सर इहो अथव ड्रिबाई जो आहे मुंहिंजे ख़्याल में अच्छा महर ड्रिबाई साहब जी शाइरी आहे हा
अच्छा चलो साईं ॿुधायूं था ॿुधायूं। अच्छा इन सां रिलेटेड ख़ुशि रखे। जी जी अल्लाह साईं आबाद रखेव। महिरबानियूं महिरबानियूं हाजी साहब। सदाईं ख़ुशि हुजो, सदाईं ख़ुशि हुजो। आमीन आमीन। कुर्बा मां ॾाढी वॾी वॾी महिरबानियूं। महिरबानियूं तव्हांजो। मट भाई साहब जी शाइरी आहे। हाणे हक़ीक़त त इहा आहे त मूंखे हिन ते प्रैक्टिस बि न आहे, यादि बि न आहे, पर हाजी साहब खे ॿुधाईंदासीं। ईअं हूंदो आहे त कॾहिं कॾहिं को सॉन्ग मिस थी वेंदो आहे या फरमाइश, त मां वरी कोशिशि कंदो आहियां ॿिए एपिसोड में ॿुधायां। जी वक़्तु आहे हिकिड़े ब्रेक जो। अचूं था हिकिड़े कमर्शियल ब्रेक जी तरफ़, त अचूं था वापसि, केॾांहुं न वञो, असां सां गॾु हुजो। वेलकम बैक नाज़रीन, सिंध म्यूज़िक जे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम में तव्हां सभिनी खे भलीकार हिकु दफ़ो ॿीहर ऐं हिन सां गॾु ई प्रोग्राम खे कंटिन्यू कंदासीं ऐं गुलज़ार साहब सां खोड़ सारी कचहरी कंदासीं। जी गुलज़ार साहब, ॿियो छा इन खां अलावा तव्हांजी छा मसरूफ़ियात आहे? बसि इन खां अलावा पंहिंजा घर जा कमकार जी जी फैमिली खे टाइम ॾियणु। जी जी सही, सुठी ॻाल्हि आहे। कॉलर्स मौजूद आहे। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। जी अदी, किथां था ॻाल्हायो, केरु था ॻाल्हायो? बुशरा सांगड़ से। बुशरा सांगड़ खां थी ॻाल्हाए। जी जी बुशरा, प्रोग्राम इंजॉय कयो था असांजो? जी जी जाम सुठो राधा शेरा भी जाम सुठो तो लगे या कि ता जाम प्यारे लगे। मेहरबानी मेहरबानी मेहरबानी। ऐं का फरमाइश करणु चाहींदो असांजे सिंगर सां? गुलज़ार साहब असां सां मौजूद आहिनि। अदा गुलज़ार जेको तुम ॿुधाए तिनो असांखे सुठो लॻंदो। जी जी ॿुधाईंदासीं, ज़रूर ज़रूर ॿुधाईंदासीं अदी तव्हांखे। जी जी ता सिंगर मुमताज मोलाई खे घुरायो। हाँ बिल्कुल घुराईंदासीं। मुमताज मोलाई जी जी ज़रूर ज़रूर ॿुधाईंदा, ज़रूर घुराईंदासीं। ज़रूर ज़रूर इंशाल्लाह। महिरबानी वॾी वॾी महिरबानी अदी। जी गुलज़ार बा, हींअर तव्हां कहिड़ो गीत था ॿुधायो असांखे? हाणे उस्ताद शमन अली मीराली जो गीत आहे। उस्ताद जो गीत ॿुधायो था। मिठा माण्हू। ठीकु आहे साईं। पर चुपरी बस पाण दे ला 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 वो ला पर चुपरी बस पाण दे हला करियल लगी एहसान त दिल पर तोले दिलड़ी आ हमेशा हैरान ओ हण कछे हण मकान ऐं अॻु ॾुखा जल आहियां ओ सजण सानी मिठा माण्हू ओ सजण सानी मिठा माण्हू ओ गरीबन जीअर तोखे पार तया ओ गरीबन जी तोखे पार तया ऐं ॾिसी तोखे था जीअनि जेके ॾिसी तोखे था जीअनि जेके ओ प्रीतन जीअर तोखे पार तया ऐं प्रीतन जी तोखे पार तया तुझे दर्शन जा दीवाना सुबुह सां झीअर तुझे दर ते तुझे दर्शन है तुझे दर्शन जा दीवाना सुबुह सां झीअर तुझे दर ते ऐं झलियूं झोलियूं बीठा जा
झोलियूं बिठाया आहिनि तन फ़क़ीरन जीअर तोखे पार कया तन फ़क़ीरन जी तोखे पार कया सजण साईं मिठा माण्हू सजण साईं मिठा माण्हू ओ गरीबन जीअर तोखे पार कया ऐं गरीबन जी तोखे पार कया नोखे सुनेड़न जा लगा लश्कर निगाहुनि में तुझे नोखे सुनेड़न जा लगा लश्कर निगाहुनि में कयई जे कए दुज़ुल्फ़न में कयई जे कए दुज़ुल्फ़न में तनसीरुन जीअर तोखे पार कया तनसीरुन जी तोखे पार कया सजण साईं मिठा माण्हू सजण साईं मिठा माण्हू हो गरीबन जीअर तोखे पार कया ऐं फ़क़ीरन जी तोखे पार कया दवा दर्दन जिया साईं शफ़ा ॾींदे शहनशाह तूं दवा दर्दन जिया साईं शफ़ा ॾींदे शहनशाह तूं तोड़े आया कहीं तो दर तोड़े आया कहीं तो दर तन मरीज़न जीअर तोखे पार कया तन मरीज़न जी तोखे पार कया सजण साईं मिठा माण्हू सजण साईं मिठा माण्हू हो गरीबन जीअर तोखे पार कया ऐं गरीबन जी तोखे पार कया नाहे ताक़त का घायल चए तुझे साम्हूं हींअर ॻाल्हाइण जी नाहे ताक़त का घायल चए तुझे साम्हूं हींअर ॻाल्हाइण जी ऐं दफ़न वाहिनि कई दिल में दफ़न वाहिनि कई दिल में तन में दुन जीअर तोखे पार कया तन में दुन जी तोखे पार कया ओ सजण साईं मिठा माण्हू सजण साईं मिठा माण्हू ऐं गरीबन जी तोखे पार कया ऐं गरीबन जी तोखे पार कया ॾिसी तोखे था जियनि जेके ॾिसी तोखे था जियनि जेके ओ पीरी तन जीअर तोखे पार कया ऐं पीरी तन जी तोखे पार कया वाह साईं वाह छा ॻाल्हि कजे न कलाम जी छा ॻाल्हि कजे उस्ताद जी वरी छा ॻाल्हि कजे शाइरी जी मरहूम उस्ताद गुलाम कादिर साहब अल्लाह साईं जन्नत में जगह अता फरमाए
ये उहे कलाम आहिनि सदाबार वाह वाह ऐं कॾहिं ये माना एवरग्रीन कलाम आहिनि साईं, उहा शइ आहे जेकी माण्हू दरगाह ते बि चई थो सघे। हा हक़ीक़त आहे अञा हिकिड़ो मिसरो हुयुसि ॿियो बि, जी बसि क्या बात आहे माना, अञा मिसरो हुयसि न जो पोइ मां शायदि घटि ॿुधो आहे मिसरा अथसि अञा। न ज़बरदस्त ज़बरदस्त तव्हां तक़रीबन पूरा मिसरा ॻाया ऐं वाकई इहो हिकिड़ो सूफ़ी कलाम बि आहे, सूफ़ी हिन ते बि वठी सघूं था दुनियावी हवाले जेको सां दरवेश साम्हूं आहे हिकिड़ो कंहिं औलिया ते वेही ऐं साम्हूं जेको आहे सो माना जी हा सजण साईं मिठा माण्हू ग़रीबनि जी तोखे पारत आहे, हिकिड़ी सदा आहे हिकिड़ी सदा आहे बिल्कुलु ऐं दुआ बि आहे अलाह साईं सां बि वेही करे माण्हू इहे साईं ॿार ये दुआ आहे सदा आहे न हिकिड़ी मालिकनि जी खे। हा जी हा क्या बात। ज़बरदस्त गुलज़ार भाउ माशाल्लाह तमामु सुठो प्ले था कयो। उस्ताद साईं जी छा ॻाल्हि कजे ढोलक नवाज़ जी तमामु प्यारो तव्हां सां हिकिड़ो जोड़ अथनि, तमामु हिकिड़ी टीम आहे तव्हां में। ऐं शोभी भाई लव यू सर, आप तो माशाल्लाह मतलब क्या खाते क्या हैं आप ये बताएं मुझे। फोक के हवाले से देखें तो उसमें आप कमाल कर देते हैं, वेस्टर्न के हवाले से करते हैं तो उसमें आप कमाल कर देते हैं माशाल्लाह से। शराज भाई जिक्र चल रहा है उस्ताद साईं का, यानी अरे उस्ताद शामिल जी हाँ, जी हाँ। यकीन माने जब मैं आया था आज से कोई ये समझे 14 साल पहले जी रीजनल मीडिया में जब आया सही। उर्दू मीडिया से, तो मुझे मेरी खुशनसीबी थी कि मुझे सेलिब्रिटीज़ मिले। जी हाँ मैंने उन्हें बड़े गौर से सुना, तो उन्होंने ही मुझे सब बताया। सही सच्ची बात है कि राग क्यारी क्या है, राग राणो क्या है, क्योंकि हमें उर्दू नाम याद थे, मैं ये तो थे भी जी 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 अच्छा फिर आपने देखा कि जो रिदम का एक ताल्लुक है, जो हमारे सिंध का जो एक ताल्लुक है वो बिल्कुल डिफरेंट है जी, म्यूज़िक का जॉनरा बिल्कुल अलग है। तो मुझे मेरी खुशनसीबी ये थी कि मुझे सेलिब्रिटीज़ मिले, उस्तादों की शक्ल में मिले। सही माशाल्लाह। तो जो मैं गलत कर भी रहा था उन्होंने अभी भी बहुत गलत होता हुआ ऐसी बात नहीं है, क्योंकि पूरा हो ही नहीं सकता। बिल्कुल बिल्कुल नहीं, लेकिन आप माशाल्लाह जो मैंने आपसे पहले भी अर्ज किया था, जब आपके साथ हम लोग गाते हैं लाइव तो ट्रैक से ज्यादा में मजा आता है। ये तो आप तो हमारे तो उस्ताद है ना आप माशाल्लाह से। तो जब मैं आपको एक सच वाकया बिल्कुल बताता हूँ ज़बरदस्त, मैंने ज्वाइन किया, हाँ जी, एक शो बजाया, दूसरा शो बजाया, तीसरे शो में मैं हिम्मत हार के मैंने कहा मैं नहीं कर सकता, ये मुझसे नहीं होगा। अच्छा ये कब की बात है ये 2012 की बात है। अच्छा सन 2012 की। मैंने कहा मुझसे नहीं होगा, ये बहुत मुश्किल है। सही हाँ जी, ये सिंधी म्यूज़िक मुझसे नहीं होगा। तो कहने लगे नहीं, फिर मुझे यकीन माने इन बड़ों ने ही मुझे रोका कि नहीं तुम कर सकते हो, कर लोगे। तो अब थोड़ा बहुत ये है कि थोड़ा बहुत चिराग। अरे नहीं माशाल्लाह, क्या बात, क्या बात। आपके साथ तो कमाल। दिल खुश हो जाता है हमारा प्ले कर गाते हैं जब आपके साथ। कॉलर मौजूद है। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। इकरारी छा हाल आहे? खुश आहियो? खैर आहे? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक ठाक। तव्हां ॿुधायो ठीक आहियो? किथां था ॻाल्हायो? केरु था ॻाल्हायो? मां अली हसन लाशारी थो ॻाल्हायां, टंडो रहीम खान खां। जी अली हसन लाशारी टंडो लोड़ी खान खां। टंडो रहीम खान टंडो रहीम खान खां था ॻाल्हाइनि। जी 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 चिराग अली कहिड़ा हाल? खुश आहियो? अल्हम्दुलिल्लाह भाउ, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? दुआऊं अल्हम्दुलिल्लाह। असां जोइन जे फनकारनि खे बि मौक़ो ॾियो न कॾहिं। साईं बिल्कुलु, तव्हां अचो, तव्हांखे भलीकार चऊं था दिलि सां। हा, असांजो उस्ताद शबीर लाशारी अथव। अच्छा माशाल्लाह। शकील लाशारी। शबीर लाशारी सिंध न्यूज़ में कराची में अथव। असांजो वाई पांडी जो माइट असांजो। अच्छा अच्छा, केॾीमहिल उनखे मौक़ो तव्हां ॾियो न हिन प्रोग्राम में अचे। साईं बिल्कुलु बिल्कुलु ॾींदासीं। असां त कोशिशि इहा आहे त जेके असांजा सुरीला आहिनि, जेके उस्ताद आहिनि, असांजे जोई जे तालुके जा बि आहिनि फनकार, उन्हनि खे तव्हां घुरायो न। जी जी ज़रूरु घुराईंदासीं भाउ, ज़रूरु घुराईंदासीं इंशाल्लाह। हा, असांजो शाइर बि आहे तालिब कंबराणी ऐं फनकार बि आहे अखियुनि खां नातीन आहे। छिनी शहर जो आहे, तव्हांजे ॿुधल हूंदो। कहिड़े शहर जो? छिनी शहर जो। खिमी छिनी शहर जो आहे। अच्छा अच्छा, उस्ताद जलाल चांडी ॿुधाया अथव। सही सही अदा। हा, तालिब कंबराणी नातीन अथव, शाइर बि आहे वीचारो। हाज़िर साईं, हाज़िर हाज़िर ज़रूरु घुराईंदासीं। ऐं असां त चाहियूं था इहे जेके असांजे सिंध में। जी जी ॿियो ख़ैर अल्हम्दुलिल्लाह, महिरबानी, वॾी वॾी महिरबानी था, वॾी वॾी महिरबानी। जी शोभी भाई, सिंध म्यूजिक के हवाले से बात की जाए बिल्कुल तो एक अच्छा मतलब तकरीबन 14 से 15 साल हो गए आपको। हाँ जी, रीजनल्स पे हमारे। उससे पहले अगर आप म्यूज़िक की बात करें तो मुझे 27 साल हो गए कीबोर्ड बजाते हुए। तो पहले ज़ाहिर है हमारा लाहौर पंजाब आपको पता है वो सही सही तो है। नहीं, लेकिन आपने बहुत अच्छा कवर कर लिया है सिंधी को भी माशाल्लाह से, और बहुत मज़ा आता है आपके साथ। बिल्कुल, जब मैं यहाँ आया तो मैं अपने तौर पे बड़ा, जैसे कहते हैं कि वो एक होता है ना लड़का एक टीनेज, हाँ जी दौर में तो बड़ा अच्छा तैयार मेरा हाथ ही है। लेकिन जब मैं यहाँ आया तो मुझे ऐसा लगा मैं बिल्कुल ज़ीरो हूँ। सही, हाँ, क्योंकि मुझे वो तिहाई है, वो कस्बे, वो ज़रबे ढोलक की मुझे बिल्कुल समझ नहीं आती, पहचान नहीं थी कि ये क्या है। तो फिर वो आपके उसमें बाबा भी हैं शामिल, और भी बहुत सारे लोग हैं। अच्छा, हाँ जी, मैं नाम लूँ या नहीं लूँ मुझे नहीं पता, लेकिन ये है कि उन लोगों ने मुझे सपोर्ट किया कि नहीं तुम कर लोगे, कर सकते हो। ठीक ठीक ठीक। और
शिराज भाई आप शोभी होते भाई हैं यहाँ? गुफ्तगू करते हैं आपसे, कॉलर्स मौजूद हैं हमारे साथ। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम याली मदद पीर सकीब मौला अली मदद खोसा साहब छा ला खुश आयो? खैर लॻो शिराज भाउ कॾहिं तो अची मूं वटि मुंहिंजी चांहि पीअण हर तुंहिंजो इंतज़ारु लॻो पियो आहे। दोस्त सभु चवनि था कॾहिं ईंदो भाउ? साईं मां तव्हांखे कल्ह बि अर्ज़ु कयुमि त मां आयोसि पर तव्हांजो होटल न पियो मिले मूंखे। मिठा नंबर इन वटि अथव ज़फर जिस्कानी वटि मां चई छॾियो आहे मूंखे नंबर केॾीमहिल हिनखे मोकिलियो ॼण जी देरि आई अचण में देरि न कंदो। मां ज़फर भाउ खां तव्हांजो नंबर वठां थो इंशाल्लाह। मां ज़रूरु ईंदुसि तव्हां ॾे भाउ, ज़रूरु ईंदुसि मां। कॉल कट थी वई आहे, कॉल ड्रॉप थी वई जी। त वक़्तु आहे नाज़रीन हिकिड़े ब्रेक जो। अचूं था हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ केॾा न वञो, असां सां गॾु हुजो। वेलकम बैक नाज़रीन। सिंध म्यूज़िक में तव्हांखे ॿीहर भलीकार चऊं था। उमेद कयूं था तव्हां शो एंजॉय कंदा हूंदव। बिल्कुलु कंदा आहियो बि ऐं ईअं ई कयो असांजो शो एंजॉय। असां त इहा ई दुआ कयूं था माशाल्लाह सां। ऐं उनखां अलावा कोशिशि कंदा आहियूं त तव्हांखे भरपूर एंटरटेन करे सघूं, मज़ीद एंटरटेन करे सघूं। त गुलज़ार साहब अॼु असां सां गॾु मौजूदु आहिनि। त खोड़ सारा कलाम इन्हनि खां ॿुधिया बि आहिनि, ॿुधंदासीं बि। खोड़ सारी कचहरी थी अॼु गुलज़ार भाउ सां बि, शोभी भाई सां कचहरी थी आहे। मोहम्मद अली भाउ जी छा ॻाल्हि कजे, जेके ढोलक नवाज़ आहिनि, कमाल था वॼाइनि, त कमाल तव्हां सां प्ले था करनि। त हींअर कहिड़ो गीत था ॿुधायो साईं तव्हां? हींअर साईं चीज़ल साईं जी काफ़ी आहे। चीज़ल साईं जी सुभान अल्लाह। उहा तव्हांजे अॼु पेश कंदासीं। पिरीअ जे पार ॾे हला उहे यका यगाना वया पिरीअ जे पार ॾे उहे यका यगाना सूरन जा सैयद चवे हला तखे गिची मझ गाना गाना ओ भाई इबादत में वे मस्कत मर्दाना वो पढ़ शाह रखल शुक्राना जो पिरी कया हूँ पंहिंजो अला वो मिठा मारूंड़ा चाकू छे वैयड़ा है सोना सांगियड़ा चाकू छे वैयड़ा असुली उन्हनि जावो केड़ा को न हुयड़ा मिठा मारूंड़ा चाकू छे वैयड़ा है सोना सांगियड़ा चाकू छे वैयड़ा असुली उन्हनि जावो केड़ा को न हुयड़ा मिठा मारूंड़ा हिते यदी वेठी पला पंहिंजो पाण हो ॾई विया दिलासो वो दिल खणी विया साण हिते यदी वेठी पला पंहिंजो पाण वायदा बरहन जा मोटी ईंदा हाणे जान वायदा बरहन जा मोटी ईंदा हाणे जान जान बजुदा ॾींहं में ही ना हालत थियड़ा मिठा मारूंड़ा चाकू छे वैयड़ा हे सोना सांगियड़ा चाकू छे वैयड़ा असुली उन्हनि जावो केड़ा को न हुयड़ा मिठा मारूंड़ा
वारी दिल्ली दर्दन में अधू आहे आज़ारी ओ फाड़े वया फटवो वो फिर कनजी मारी दिल्ली दर्दन में अधू आहे आज़ारी दुखियाली हवाया खुशी वया सारी अला दुखियाली हवाया खुशी वया सारी जान बजुदारी में ही ना हालत यड़ा मिठा मारुवड़ा चाकू छदे वैयड़ा है सोना सांगियड़ा चाकू छदे वैयड़ा असली उन्हनि जावो केड़ा कोदा भुयड़ा मिठा मारुवड़ा माला दुनिया में अधू में राज थी दो हो चीज़ल सिका पई वो कदा याद दो माला दुनिया में अधू में राज थी दो कुछ त विछोड़ा वतियूं नाल दो अला कुछ त विछोड़ा वतियूं नाल नींदो सदके उन्हनि तावो जनिता रखयड़ा मिठा मारुवड़ा चाकू छदे वैयड़ा हे सोना सांगियड़ा चाकू छदे वैयड़ा असली उन्हनि जावो केड़ा कोदा हुयड़ा मिठा मारुवड़ा सुभान अल्लाह सुभान अल्लाह चीज़ल साईं जो कलाम ॿुधायो आहे माशाल्लाह वॾी गद्दी आहे जौक शरीफ जी ऐं तमामु चीज़ल साईं खूबसूरत काफ़ी जी जी चीज़ल साईं काफ़ी कॉलर्स मौजूद आहिनि असां सां अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम कॉल ड्रॉप थी वई अस्सलाम वालेकुम कॉल कॉल ड्रॉप थी वई आहे कॉल ड्रॉप थी वई आहे तमामु प्यारी शइ ॿुधाई माशाल्लाह मां सम्झा थो तव्हां ज़्यादातर माना सूफ़ी कलाम ॻाईंदा आहियो तव्हां महफ़िलनि में जी जी हा न जी जी सुठी ॻाल्हि आहे माशाल्लाह ऐं ॿियो इहा त उस्तादनि बि जेका शुरूआति कई असांजनि उहा सूफ़ीज़म खां ई स्टार्टअप वरितो पोइ वरी दुनियावी हवाले सां असल में ॻाल्हि शाइरी जी आहे माण्हू जे अगरि पाक शाइरी बि माना जेका हूंदी आहे न सुठी शाइरी आहे सुठी शाइरी आहे त हा उहा नज़र जी ॻाल्हि हूंदी आहे त पंहिंजे मुर्शिदनि खे बि डेडिकेट करे सघो था पंहिंजे महबूबनि खे बि दुनियावी हवाले सां बिल्कुलु तमामु प्यारी शइ कॉलर अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदी कहिड़ा हाल आहिनि तबियत सही आहे अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक ठाक तव्हां ठीक आहियो केरु था ॻाल्हायो किथां था ॻाल्हायो करीम बख्श पुॼो सिटीज़न कॉलोनी हैदराबाद कासमाबाद जी करीम भाउ कीअं आहियो ख़ुशि आहियो साईं तबियत सही आहे इहो शोभी भाउ रखला न जी 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 हा इहो हुनते टेटीअनि ते हूंदो अति शेरा गुंता ईंदा जी 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 हाणे इहो हाणे हिते अची वियो आहे जी जी असां सां गॾु हाणे हाणे साईं का फरमाइश आहे त ॿुधायो हली वियो कॉल ड्रॉप थी वई शोभी भाई आपके देखें आपके मजा है जानते हैं आप कभी कहाँ लेकिन हमने अभी कह दिया कि आप हमारे पास ही हम नहीं जाने देंगे आपको कहीं भी इंशाल्लाह जी गुलज़ार साहब तव्हां सां हिकिड़ो सुवाल आहे त माशाल्लाह तव्हां सुठो था ॻायो ऐं सुठी तव्हांजे अंदरि हिकिड़ी आहे टैलेंट आहे त अगरि तव्हांखे कंहिं सुठे गुलूकार सां अगरि परफॉर्म करण जो मौक़ो मिले त तव्हां कंहिंसां करणु पसंदि कंदो असां मां फैन आहियां उस्ताद शमन जो शमन अली साहब जो माशाल्लाह जी जी उन्हनि जो केरु नंढड़ा खां वठी बिल्कुलु वॾो घणो ॿुधो आहे मां हिनखे पुराणियूं काफ़ियूं पुराणा कलाम वॾी टाइम ऐं फीमेल के सिंगर सां ड्यूट अगरि करण जो तव्हांखे मौक़ो मिले त कंहिंसां कंदव दिलि जी ॻाल्हि आहे ॿुधायो बसि हाणे असांजी पसंदि जो थी वियो आहे उस्ताद शमन हाणे अच्छा फीमेल माना उहा बि वॾे साईं साईं हाणे हिकिड़ी दिलि जी ख़्वाहिश आहे इंशाल्लाह ॾाढी तमामु प्यारी चॉइस आहे ख़्वाहिश पूरी थींदी ज़रूर उस्ताद सां घणो असांजो कॉलर साईं असां सां गॾु जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी अदा केरु था ॻाल्हायो किथां था ॻाल्हायो अभी हाला खां पिनियल भुट्टो हाला खां तुनियल भुट्टो साहब जी ख़ैर आहे ठीकु आहियो तव्हां अल्लाह जा लख करोड़ साणनि ख़ैर लॻो पियो आहे
जी भुट्टो साहब, अॼु प्रोग्राम में तमाम भलो फनकार मौजूद है। जी साईं, बिल्कुल माशाल्लाह, वो तो है। लाजवाब, तमाम बेहतरीन, सुठो आवाज, माशाल्लाह माशाल्लाह। सुठी सिलेक्शन सां गॾु बिल्कुल बिल्कुल अधे शिराज खे अॼु मुबारकूं, डबल मुबारकूं थो ॾियणु चाहियां। जी साईं। अच्छा जो अधी इकरा जॾहिं पहिरें ॾींहं जी होस्ट कई त उनजे मुक़ाबले में अॼु जेका होस्ट पई करे उन में 70% मार्कूं। वाह साईं, साईं मां ताड़ियूं पर्सनली मां थो ॾियां हिन शइ ते ताड़ियूं। महिरबानी तव्हांजी। 30 मार्कूं घटि इन करे कयूं त हीअ अञा ॻाल्हाइण में तकड़ थी करे, जेका तकड़ करे आस्ते आस्ते सोचे सम्झी ॻाल्हाए त ॾाढी लाजवाब होस्ट कंदी। साईं असल में इकरा थोड़ो मायूस थी वई आहे, छो जो 2-3 कॉलर्स आया उन्हनि इकरा खे अदा चयो आहे। तमामु सुठो, तव्हां हुनखे तमामु एॾो वॾो जजो मोकिलियो आहे, ॾेई छॾियो आहे। जी जी काल खणे थी, काल सां ॻाल्हाए पई ऐं फनकार सां ॻाल्हाए वेठी, तमामु तव्हां हुनखे जजो मोकिलियो फ्राहम कयो आहे। साईं माशाल्लाह, पर मां हक़ीक़त ॿुधायांव त इकरा खे एप्रिसिएशन आहे मुंहिंजी दिलि सां बि, छो जो घटि टाइम में काफ़ी कवर करे विया आहिनि, छो जो लाइव प्रोग्राम वॾी ॻाल्हि हूंदी आहे साईं। उहो त मूं पहिरीं चयो न, तव्हांखे मूं डबल मुबारकूं छो ॾिनियूं साईं? मूंखे ॾिनो तव्हांजी आउं सम्झी चुको आहियां न, सम्झी वियुसि न। अच्छा, मूंखे तव्हां मार्कूं न ॾिनियूं, मूंखे घणियूं था ॾियो? तव्हां त सीनियर मोस्ट सीनियर माण्हू आहियो ऐं तव्हां जी जेतिरी कजे घटि आहे। साईं भुट्टो साहब, वॾी वॾी महिरबानियूं, या तव्हांजी मोहबत आहे, तव्हांजो इख़लाक़ आहे, कुर्ब आहे, ऐं अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। जी जी उन सां थोरी गुफ़्तगू कंदुसि। जी जी कयो ज़रूर। अदा साईं गुलज़ार। जी साईं। गुलज़ार साईं, तव्हां ॾाढो सुठो था ॻायो, ॾाढो भले में भलो आवाज़ आहे। साईं दुआ कयो बसि इंशाअल्लाह। ॻाइण में मिजाज़ ॻाइण। जी बाबा। ऐं सूफ़ी ॻाइण। हा, सूफ़ी ॻाइण माना इबादत करण ऐं अलाह खे राज़ी करण। बेशक साईं। जे तव्हां अलाह खे राज़ी कयो त तव्हां जूं हर ख़्वाहिशूं पूरियूं। इंशाअल्लाह इंशाअल्लाह। मिजाज़ बि ॻाइबो, पर वरी रब खे बि राज़ी कबो, सूफ़ीयत खे बि ॻाइबो। आहे त मालिकनि खे राज़ी करणो हो न बाबा। इंतज़ार कयो था मेरे अली, पहिरीं सुठो, तमामु सुठो उथंदे ई कलाम ॻाइबो। भुट्टो साहब, बसि ईअं ई तव्हांजूं दुआऊं हुजनि असांजे लाइ बि, गुलज़ार भाउ जे लाइ बि, ऐं वॾियूं वॾियूं महिरबानियूं तव्हांजूं। ख़ुशि जो, आबाद जो। गुलज़ार भाउ माशाल्लाह, तव्हां हम्बल पर्सनैलिटी आहियो, तव्हां वेठा ई आहियो, मूंखे डॉन फिल्म यादि अची वई। वाकई कॉलर्स ॾिसो तव्हांखे नोट था करनि, जेका तव्हां सिलेक्शन रखी आहे तमामु हिकिड़ी रूहानियत जे हवाले सां ॾाढो मज़ो थो अचे हक़ीक़त। ऐं इहे ई सिलेक्शन हुजनि जेके असां कंहिं दरगाहुनि ते बि पढ़ी था सघूं ऐं कंहिं महफ़िल में बि ॻाए था सघूं। बिल्कुलु बिल्कुलु, न ड्यूटी ॾींदा आहियूं असां बि दरगाहनि जूं। ॾिसो न, एतिरे वॾे प्लेटफॉर्म ते माण्हू तव्हांखे एप्रिशिएट करनि था, कॉल करे। कॉलर्स वरी असां सां मौजूद आहिनि। वालेकुम सलाम। अदी कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो दीकरा? जी अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु ठीकु आहियूं। तव्हां केरु था ॻाल्हायो, किथां था ॻाल्हायो? अदी मोहम्मद शहर शहर खां ॻाल्हायां पई। मुंहिंजो नालो शाकरा परवीन आहे। जी शाकरा परवीन। जी जी, आउं ख़ुदि सिंगर आहियां, तव्हांजो प्रोग्राम हींअर ॾिसां वेठी। अच्छा, माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह, तव्हांजो इलाही सुठो प्रोग्राम हले पियो ऐं मूंखे इलाही सुठो पियो लॻे। जी जी महिरबानी। तव्हां माशाल्लाह सिंगर आहियो त कुझु गुनगुनाए ॿुधायो असांखे बि। ऐं अदी मुंहिंजो नालो बाबरा परवीन आहे। अच्छा, बाबरा परवीन। जी जी, कीअं आहियो? ठीकु आहियो तव्हां? अदी को गीत ॿुधायो असांखे पंहिंजी। अदी टीवी जो वॉल्यूम घटि कयो। वॉल्यूम थोरो घटि कयो। कॉल मुझे ख्याल सां मसलो थी करे ड्रॉप थी वई। कॉल ड्रॉप थी वई आहे। कॉल ड्रॉप थी वई आहे। जी जी, अचूं था गुलज़ार साहब जी तरफ़। जी गुलज़ार साहब, हाणे असांखे कहिड़ो गीत ॿुधाइण पसंदि हाणे कंदो? तव्हांखे आसिम अबड़े जो गीत ॿुधायूं। अमर ऐं ॻाराणे पई घरां सुखियो नाहे साह मुंहिंजो। वाह वाह। जी जी ॿुधायो साईं। ज़रूर। अमर ऐं ॻाराणे पई घरां सुखियो नाहे साहो मुंहिंजो। अमर ऐं ॻाराणे पई घरां सुखियो नाहे साहो मुंहिंजो। सुखियो नाहे साहो मुंहिंजो, ॼाणे अलाह मुंहिंजो। सुखियो नाहे साहो मुंहिंजो। अमर ऐं ॻाराणे पई घरां सुखियो नाहे साहो।
नाहे साहो मुझो सुखियो नाहे साहो मुझो जाने अलाहो मुझो सुखियो नाहे साहो मुझो अमड़े अंगा राने पई गरा सुखियो नाहे साहो पिंजरे पखिया जिया कैद में आया मरी है पिंजरे पखिया जिया पिंजरे पखिया जिया कैद में आया मरी वापस किया जाऊं तो देवरा सुखियो नाहे साहो वापस किया जाऊं तो देवरा सुखियो नाहे साहो मुझो सुखियो नाहे साहो मुझो जाने अलाहो मुझो सुखियो नाहे साहो मुझो अमरे अंगारा ने पई गरा सुखियो नाहे साहो पिंजरे पखिया जिया काबू आया मरी है पिंजरे पखिया जिया काबू आया मरी वापस किया जाऊं तो देवरा सुखियो नाहे साहो मुझो वापस किया जाऊं तो देवरा सुखियो नाहे साहो मुझो सुखियो नाहे साहो मुझो जाने अलाहो मुझो सुखियो नाहे साहो मुझो अमरे अंगा गाने पई गरा सुखियो नाहे साहो मुझो अमरे अंगा गाने पई गरा सुखियो नाहे साहो मुझो माशाल्लाह वाह दावा वाह दावा गुलदार बा तमाम प्यारी शइ ॿुधाई अथव सॉरी न न ज़बरदस्त ज़बरदस्त थी वेंदो आहे यार कॾहिं कॾहिं कॉलर्स मौजूद आहिनि असां सां अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अजी इकराम जी कॉल कटिजी वई आहे अजी माशाल्लाह तव्हां इलाही प्यारी थी लॻो ऐं शाकिरा थी ॻाल्हायां थैंक यू सो मच माशाल्लाह तव्हां मूंखे तव्हां अदा शिराज ऐं तव्हांजी माशाल्लाह सां सुठो प्रोग्राम हले थो माशाल्लाह तव्हांजी दुआ थी कयां ऐं तव्हांखे हिकिड़ो सॉन्ग ॿुधायो था पोइ तव्हां ॿुधो महिरबानी थी महिरबानी जी 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 हेलो जॾहिं खां अख लॻी तो तॾहिं खां अख लॻी नाहे जॾहिं खां चाक कई दिल तो तॾहिं खां चाक थी नाहे जॾहिं खां वाह 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 दी वाह सजन बे तेरे देखे हाय 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 हिकिड़ो दम घड़ी नाहे सजन बे तेरे देखे हिकिड़ो दम घड़ी नाहे जॾहिं खां अख लॻी तो
वाह दीवा, वाह दीवा। जॾहिं का अख लॻी न आहे। वाह दीवा, वाह दीवा, माशाल्लाह 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 माशाल्लाह, ॾाढी सुठी आवाज़ आहे तव्हांजी। ऐं तव्हांजी आवाज़ ॿुधी हाणे मूंखे दिलि थी चए त तव्हां असांजे प्रोग्राम में अचो, असां तव्हांखे असां इन्विटेशन ॾियूं था। महिरबानी, थैंक यू। जी जी, तव्हांजो माशाल्लाह प्रोग्राम इलाही सुठो आहे, इन करे मां तव्हांखे कॉल कई। न न, महिरबानी तव्हांजी, ऐं माशाल्लाह तव्हांजी आवाज़ ॾाढी भली आहे। अल्लाह तव्हांखे कामयाब करे। जल्दी पंहिंजे प्रोग्राम में इनवाइट करियो। जी जी, ज़रूर ज़रूर, इंशाल्लाह तव्हांखे इनवाइट कंदासीं। ऐं मुंहिंजी त हाणे ख़्वाहिश आहे तव्हां अचो, असां तव्हां सां मुलाक़ात बि कयूं। ऐं तव्हांजी सुरीली आवाज़ माशाल्लाह ॾाढी सुठी आहे, ऐं हिते लाइव असां तव्हांजी आवाज़ ॿुधूं। जी जी अदी, वॾी वॾी महिरबानी अदी, माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह, तमामु प्यारी आवाज़। शोभी भाई तमामु प्यारी कोयल जहिड़ी आवाज़। ऐं हक़ीक़त में असां सिंध मंच, सिंध म्यूज़िक जो प्लेटफॉर्म जो इहो ई कमाल आहे त कॉलर्स बि असांजा माशाल्लाह काफ़ी सुरीला आहिनि। ऐं उन्हनि खे असांजी कोशिशि बि आहे त उन्हनि खे चूंडे करे असां पंहिंजे मंच ते आणियूं। बेशक, तमामु प्यारी माशाल्लाह अदी तव्हांजी आवाज़ हुई। जी गुलज़ार भा, वरी तव्हां अमिताभ वांगुरु वेही रहियो। स्टाइल तव्हांजो भलो आहे यार, मूंखे ॾाढो वणे थो। अच्छा, कलाम जी तरफ़ अचो था। जेको तव्हां कलाम ॿुधायो पहिरियां, हिकिड़ो अमर ते जेको तव्हां ॿुधायो पिया, इहा हिकिड़ी सदा हुई शाइर जी, हाणे जेका बि हुनजी सोच हुजे, पर हक़ीक़त में इहो मां सम्झां थो त इहो डेडिकेट थिए थो जेके असांजूं न्याणियूं आहिनि, असांजूं अदियूं आहिनि, भेनर आहिनि, जेके तकलीफ़ुनि में आहिनि काफ़ी। त मां पर्सनली मां इहा दुआ कंदो आहियां, छो जो मां फीमेल सपोर्टर रहियो आहियां शुरू खां। मां पंहिंजी वालदा मोहतरमा सां इलाही कनेक्टेड आहियां, पंहिंजी भाभियुनि सां माशाल्लाह सां, पंहिंजी अदियुनि सां, छो जो उन्हनि सां मुंहिंजी हिकिड़ी तमामु दोस्ती वारो रिश्तो आहे मुंहिंजो। ऐं औरत वाकई शोभी भाई तमामु क़ीमती असांजे लाइ वॾी वॾी ज़ात आहे औरतुनि जी माशाल्लाह। अल्लाह साईं सभिनि न्याणियुनि जा नसीब भला करे। मां हमेशह इहा दुआ कंदो आहियां। ऐं सभु न्याणियूं अदियूं असांजूं ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि। मां माज़रत कयां थो जो जंहिं शाइर जो कलाम हुयो थोरो नाले वारो मिसरो अॻिते पोइ थियो, शाइर खां माज़रत कयां। न न न, बिल्कुलु उहो तव्हां एॾो प्यारो ॻायो, मां यकीन कयो, मां इमोशनल थी वियुसि, मां रोअण वारो हुयुसि, छो जो औरतुनि जो ज़िक्र हो न। मां पर्सनली मां इहो पिया सम्झां त माना न्याणियुनि जी ॾुख जी कहाणी आहे न, ॾुख जी कहाणी। जी 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 जी। त नाज़रीन केॾांहुं न वञो, त अचूं था हिकिड़े नंढड़े ब्रेक खां पोइ, ऐं ईअं ई भाउ खां ॿिया बि कलाम ॿुधंदासीं ऐं गुफ़्तगू बि थींदी इंशाल्लाह। वेलकम बैक नाज़रीन, सिंध म्यूज़िक जे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम में तव्हां सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार कयूं था। ऐं माशाल्लाह उमेदु आहे तव्हां असांजो प्रोग्राम इंजॉय कंदा हूंदो। असां बि ॾाढो इंजॉय कयो अॼु माशाल्लाह, ॾाढो सुठो प्रोग्राम थियो आहे ऐं माण्हुनि जी काफ़ी सुठी असांजे फीडबैक आयो आहे माशाल्लाह। ऐं असांजी कोशिशि आहे त ईअं ई प्रोग्राम खे खणी हलूं ऐं वधीक सुठो कयूं। ऐं जी असां सां गॾु कॉलर मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदी, किथां था ॻाल्हायो, केरु था ॻाल्हायो? हां, तानिया थी ॻाल्हायां, लाड़काना खां थी ॻाल्हायां। छा लाइकरा ठीक आहियो? खां थी ॻाल्हायां। जी जी अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु ठीकु। तव्हां ॿुधायो, ठीकु आहियो? हा ठीकु आहियां, तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु ठीकु ठाक। जी अदी, प्रोग्राम तव्हांजो, हा प्रोग्राम ॾाढो सुठो आहे। तव्हांजो शो मां ॾिसंदी तव्हांजे करे आहियां। महिरबानी महिरबानी तव्हांजी। तव्हां मूंखे सफ़ा पंहिंजी सिस्टर वांगुरु लॻंदा आहियो। उहा दुबई में रहंदी आहे। अच्छा। असां वटि हा 6 साल ईंदी आहे, पर मूंखे माना हुनजी यादि ईंदी आहे। तव्हांखे शो ॾिसंदी आहियां, ॾाढो मज़ो ईंदो आहे। माशाल्लाह माशाल्लाह। न मां तव्हांजी सिस्टर ई आहियां ऐं माशाल्लाह सुठो लॻो मूंखे, तव्हां मूंखे इज़त ॾिनी। न न, तव्हां बाक़ाइदा ॾाढी सुठी, माना जेको आहे न, तव्हां कंपेयरिंग बि कयो था, होस्टिंग बि कयो था, ऐं तव्हांजी आवाज़ बि ॾाढी प्यारी आहे माशाल्लाह। थैंक यू। हा बसि उहा वरी उमिरि में तव्हां खां थोरी वॾी आहे। अच्छा अच्छा, उमिरि जो बाक़ी हा वॉइस तव्हां जहिड़ी अथसि, माना लुक बि तव्हां वांगुरु अथसि, बिल्कुलु तव्हां वांगुरु ई चुलबुली आहे। माशाल्लाह 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 माशाल्लाह। अल्लाह ख़ुशि रखे तव्हांखे। फरमाइश करणु चाहींदो असां सां? हा फरमाइश आहे, तव्हां पंहिंजे वॉइस में मूंखे ॿुधायो। जी जी ज़रूरु ॿुधाईंदासीं। वॾी वॾी महिरबानी तव्हांजी अदी। वाह इकरा साहिबा, वाह माशाल्लाह। ॾिसो इहा एप्रिसिएशन, इहा तव्हांजी महिनत। माशाल्लाह, माण्हुनि जो प्यार ई आहे जंहिंजे करे असां इहो प्रोग्राम कंदा आहियूं ऐं असांखे दिलि बि चवंदी आहे। माशाल्लाह। अदा कलाम ॿुधायो गुलज़ार भा। याद कर यार तू
याद कर यार तू रातूं वेली वसो वडफड़ो ऐं मोहब्बत वारो मींहं ओ राही नाज़ुक वाहे मींहं जो अॼु विसारे वेही रहे तुझो ॻाल्हियूं सजण ओ मूंखे यादि आहिनि रे तुझो ॻाल्हियूं सजण मूंखे यादि आहिनि तोखां विसरी वञूं मुंजर विसारियूं न आहिनि तुझो ॻाल्हियूं सजण मूंखे यादि आहिनि रे तुझो ॻाल्हियूं सजण मूंखे यादि आहिनि तोखां विसरी वञूं मुंजर विसारियूं न आहिनि तुझो ॻाल्हियूं सजण तू यादि आहीं यार मूंखे यादि हूंदे तू शादे आहीं आबाद हूंदे तू यादि आहीं यार मूंखे यादि हूंदे तू शादे आहीं आबाद हूंदे मुंहिंजी दादी सजण ओ सदा ख़ुशि तूं ते अला सदा ख़ुशि तूं ते अची ॾिस त सही रे वेड़ा हैरान आहिनि तुझो ॻाल्हियूं सजण ओ मूंखे यादि आहिनि रे तुझो ॻाल्हियूं सजण मूंखे यादि आहिनि तोखां विसरी वयूं मुंजर विसारियूं न आहिनि तुझो ॻाल्हियूं सजण मूंखे बीमार ॾिसी मथां रोंदो हुए पल पल में पिरी वेही पुछंदो हुए मूंखे बीमार ॾिसी है मूंखे बीमार ॾिसी ओ मथां रोंदो हुए पल पल में पिरी वेही पुछंदो हुए थदा साह भरे ऐं मुंडे ॾिसंदो हुए अला थदा साह भरे मुंडे ॾिसंदो हुए अॼु राति सॼी अखियूं वसियूं आहिनि तुझो ॻाल्हियूं सजण ओ मूंखे यादि आहिनि रे तुझो ॻाल्हियूं सजण मूंखे यादि आहिनि तोखां विसरी वञूं मुंजर विसारियूं न आहिनि तुझो ॻाल्हियूं सजण तू यादि आहीं यार मूंखे यादि हूंदे तू शादे आहीं आबाद हूंदे तू यादि आहीं यार मूंखे यादि हूंदे तू शादे आहीं आबाद हूंदे मुंहिंजी दादी सजण ओ सदा ख़ुशि तूं ते अला मुंहिंजी दादी सजण सदा ख़ुशि तूं ते अची ॾिस त सही रे वेड़ा हैरान आहिनि तुझो ॻाल्हियूं सजण ओ मूंखे यादि आहिनि रे तुझो ॻाल्हियूं मटण मूंखे यादि आहिनि तोखां विसरी वञूं मुंजर विसारियूं न आहिनि तुझो ॻाल्हियूं सजण
जेके ॻाल्हियूं पिरी ओ तो सां करणियूं हुयूं से दिल जूं दिल में रहिजी वियूं जेके ॻाल्हियूं पिरी है जेके ॻाल्हियूं पिरी ओ तो सां करणियूं हुयूं से दिल जूं दिल में रहिजी वियूं हाणे गइबी कंहिंखे ओ मयार ॾियूं मना हाणे गइबी कंहिंखे ऐं मयार ॾियूं अञा तो में पिरी लखे उमेदूं आहिनि तुंहिंजूं ॻाल्हियूं सजण ओ मूंखे यादि आहिनि ॾे तुंहिंजूं ॻाल्हियूं सजण मूंखे यादि आहिनि तोखां विसरी वियूं मुंहिंजल विसारियूं न आहिनि तुंहिंजूं ॻाल्हियूं सजण सुभान अल्लाह बुडल साईं जो कलाम सूफ़ी कलाम तव्हां ॿुधायो न कहिड़ो कलाम हुयो कंहिंजो लिखियल आहे हे जो हुयो पंहिंजो गैबी जो अच्छा सही सही माशाल्लाह माशाल्लाह तव्हां कंटिन्यूअसली सूफ़ी कलाम पे ॿुधायो न त हिन जे करे हा ॿई चयोसीं वरी फिलहाल ज़बरदस्त ज़बरदस्त भा गुलज़ार भा अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे आबाद रखे तमामु प्यारा प्यारा सूफ़ी कलाम बि ॿुधायो रूहानी कलाम बि ॿुधायो ऐं कॉलर्स असांखे कॉल करे पर्सनली तव्हांजे लाइ चयो माशाल्लाह त तमामु अॼु सुठो गेस्ट असां वटि मौजूदु आहे बल्कि असांजी बि इहा कोशिशि आहे सिंध म्यूज़िक जी सिंध टीवी जी इहा कोशिशि आहे त जेके असांजा लिकियल आर्टिस्ट आहिनि उन्हनि खे चूंडे चूंडे करे तव्हांजे साम्हूं सुर पंहिंजा विखेरनि जेका उन्हनि खे अलाह सां हिकिड़ी अता ॾिनी आहे माशाल्लाह तमामु घणो मज़ो आयो अॼु पर्सनली मां ॾाढो ख़ुशि थियो आहियां मुंहिंजी को होस्ट जे लाइ इकरा साहिबा जे लाइ त कॉलर्स माशाल्लाह उन्हनि खे काफ़ी एप्रिशिएट कयो आहे उन्हनि जे कम खे त हिकिड़ी ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं टीम वर्क में जॾहिं मिली करे कमु कयूं ऐं कोशिशि वाक़ई हक़ीक़त इहा त इकरा तमामु घणी महिनत कई आहे मां चवां थो विदिन हिकिड़े महीने में ई काफ़ी सुठो कवर करे वई आहे ऐं हाणे त माशाल्लाह मूंखां बि सुठो करे थी इकरा तव्हां कुझु चवणु चाहींदव पंहिंजे फैंस जे लाइ बसि मूंखे मां इहो ई चवणु चाहींदसि त तव्हांजो इहो प्यारु आहे जेको असांखे अॻिते खणी ईंदो आहे असांखे दिलि चवंदी आहे त असां दिलि सां प्रोग्राम कंदा आहियूं ऐं हर सूमर ऐं अंगारो असां वेट कंदा आहियूं त तव्हांजे लाइ हिकिड़ो ख़ूबसूरत प्रोग्राम खणी अचूं त माशाल्लाह बिल्कुलु अच्छा मां वरी हाणे असांजो थोरो इहो आहे त शोभी भाई क्यों ना आज इकरा से ही कोई सॉन्ग सुना जाए क्योंकि पर्सनली कॉल पे इनको काफ़ी एप्रिसिएशन मिली है अच्छी बात है अगर मां चाहियां थो हिकिड़ो गीत अॼु तव्हां ॿुधायो बिल्कुलु इकरा गानो ॿुधाईंदी असांखे थोरो शाय फील करे थी ऐं पर असां गानो ॿुधंदासीं इकरा खां कोशिशि कंदुसि त मां साथ निभायां हिननि सां ऐं ॿियो इहो आहे त नाज़रीन पंहिंजी जेका कॉलर आहे जे मूंखे भेण चयो आहे मां पंहिंजी भेण जे लाइ हिकिड़ो गानो ज़रूरु ॻाईंदसि माशाल्लाह ज़बरदस्त त नाज़रीन तव्हांजो खोड़ सारूं मोहबतूं अल्लाह मौला तव्हां सभिनि खे ख़ुशि रखे आबाद रखे हर वीक वांगुरु तव्हां हिन वीक बि असांखे तमामु घणो प्यारु ॾिनो तमामु घणी मोट ॾिनी ऐं तव्हां ईअं प्यारु ॾींदा ईअं कुर्ब ॾींदा त असांजी दिलि बि चवंदी आहे बाबा नेक्स्ट एपिसोड में असां पंहिंजो अञा वधीक बहितर करण जी कोशिशि कयूं त ईअं ई तव्हांजो साथ हुजे असां सां सिंध टीवी सां सिंध म्यूज़िक सां शोभी भाई सां इकरा सां मूंसां गुलज़ार भाउ जे लाइ बि तव्हांजूं दुआऊं हुजनि असांजी सॼी टीम जे लाइ दुआऊं हुजनि ऐं बिल्कुलु इकरा हाणे गानो तव्हांखे ॿुधाईंदी त वॾी वॾी महिरबानियूं नाज़ कर देर कर तू भली दिलरुबा नाज़ कर देर कर ए तेरी सोच कर जिंदगी मुख्तसर तू भली दिलरुबा नाज़ कर देर कर तू नाज़ कर देर कर मैं तेरी सोच कर
झुंग में पंध में आहे तुझी पचर पंध में झुंग में आहे तुझी पचर ए तेरी सोच कर जिंदगी मुख्तसर तू भली दिलरुबा नाज कर देरी कर तू भली दिलरुबा नाज कर देरी कर ए तेरी सोच कर जिंदगी मुख्तसर तू भली दिलरुबा नाज कर देरी कर। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।